अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान सादिया अब्बासी। नाज़रीन, पाकिस्तानी रुपए जी क़दर में 7% घटिताई थी आहे। चीन मुतालबो कयो आहे त दुनिया इस्लामाबाद जी मदद करे। जॾहिं त डॉलर जी क़ीमत में 18 रुपयनि जो तारीख़ी इज़ाफ़ो थियो आहे। उन सां महांगाई जी शरह में केतिरो इज़ाफ़ो थींदो, उन हवाले सां असां सां गुफ़्तगू लाइ स्टूडियो में मौजूदु आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िया निगार ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब। अस्सलाम वालेकुम सोलंगी साहब। वालेकुम सलाम। सोलंगी साहब, असांखे इहो ॿुधाईंदा त पाकिस्तान जेको व्याज जी शरह में इज़ाफ़ो कयो आहे उन सां मईशत ते कहिड़ो असरु पवंदो? हाँ सादिया, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त IMF सां मुआहदे में जेका देरि थियण सबबि पाकिस्तानी रुपए जी क़दुरु आहे उन में 7% जेको सो घटिताई थी आहे। पर नाणे वारो जेको वज़ीर आहे साक डार, उनजो इहो बि चवणु आहे त समूरा मुआशी इशारा जेके आहिनि सुस्त रफ़्तारी सां उहे सही रुख में वञी रहिया आहिनि। ऐं उन सां इहो एतिरो ईंदड़ हफ़्ते ताईं IMF सां जेको मुआदो थियणो हुयो उनजो उहो थी वेंदो हलियो। ऐं डॉलर जी क़ीमत में 18 रुपयनि जो तारीख़ी जेको सो इज़ाफ़ो थियो आहे। उन सां महांगाई जी जेका नई लहर ईंदी उहा हिकिड़ी अवाम खे वधीक परेशान करे छॾींदी। ऐं पाकिस्तान में अमेरिकी डॉलर उॾाम जेका आहे उहा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। ऐं इंटर बैंक में डॉलर 18 रुपया ऐं ओपन मार्केट में 17 रुपया महांगो बि थी वियो आहे। ऐं इंटर बैंक में डॉलर 18 रुपया 89 पैसा महांगो थियण बैदि 285 जेको आहे सो रुपयनि जो थी वियो आहे। ऐं ओपन मार्केट में 17 रुपयनि जो उहो इज़ाफ़े सां डॉलर 291 रुपयनि जो थी वियो आहे। पाकिस्तान में व्याज जी जेका शरह आहे उहा 3% इज़ाफ़ो थी वियो थियण बैदि 20% थी वई आहे। ऐं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान व्याज जी शरह में जेको सो 300 बेसिस पॉइंट जा 3% वाध करे छॾी आहे। ऐं जंहिं बैदि मरकज़ी व्याज जी शरह जेका आहे उहा 20% ताईं पहुची वई आहे। स्टेट बैंक तरफ़ां व्याज जी जेका शरह में वाध जो फ़ैसिलो मॉनिटरी पॉलिसी इजलास में कयो वियो। ऐं उहो बयान में इहो बि चयो वियो त उहो फ़ैसिलो महांगाई ऐं परॾेही तौरु मालियाती जेके तवाज़ुन आहे उन में जेको बाबति जेको लॻायल काथो हुयो उनखे ॾिसी कयो वियो आहे। 23 जनवरी ते बि स्टेट बैंक जेको व्याज जी शरह में 100 बेसिस पॉइंट्स जो इज़ाफ़ो कयो हो, जंहिंखां पोइ व्याज जी शरह 17% थी वई हुई। ऐं उनखां अॻु 100 बेसिस पॉइंट जो जेको इज़ाफ़ो 25 नवंबर 2022 ते कयो वियो हो। व्याज जी शरह में वाध सां आम माण्हू ते फ़र्क़ु पवंदो। ऐं व्याज जी शरह में वाध सां जेको आम माण्हू ते असर जे हवाले सां माहिरनि जो इहो बि ख़्यालु आहे या इहो बि चवणु आहे त व्याज जी शरह में इज़ाफ़े सां अणसिधी तरह सभिनी ते असरु पवंदो। जॾहिं त बैंकूं वधीक व्याज ते कर्ज़ ॾींदियूं त सनत वापार ऐं ज़राअत जे कारोबार लाॻत में जेको उहो बि इज़ाफ़ो थींदो। ऐं जॾहिं त बैंकूं महांगा कर्ज़ वाधू व्याज ते जेको पैसा ॾींदियूं त उनजो सीड़पकार ते वॾो असरु पवंदो। ऐं कारोबारी माण्हू जेको आहे वाधू व्याज ते कर्ज़ वठी पंहिंजो कारोबार वधाइण में मुंझारनि जो शिकार पुण थी वेंदा। जंहिंजो मतिलबु आहे त जॾहिं सीड़पकारी न थींदी त कारोबार कीअं वधंदो ऐं रोज़गार कीअं थींदो। व्याज जी शरह में इज़ाफ़े सां आम माण्हू लाइ रोज़गार जा जेके ज़रिया आहिनि उहे बि घटिजी वेंदा, जेके अॻु ई तमामु घटि आहिनि। ऐं कर्ज़ ॾींदड़ मुल्क ऐं इदारा पाकिस्तान जी मुआशी इस्तेहकाम लाइ किरदारु बि अदा कंदा। ऐं चीन जे जेको सो उन अपील कई आहे, चीन त कर्ज़ ॾींदड़ जेके मुल्क ऐं इदारा आहिनि पाकिस्तान जी मुआशी इस्तेहकाम लाइ तइमीरी किरदारु अदा कनि। ऐं हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में चीन जे परॾेही खाते जे तर्जुमान खां जॾहिं इहो सुवालु कयो वियो हो त उन चीन पाकिस्तान जा कर्ज़ अवर कंदो। ऐं जवाब में चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान माउ तिंग चयो त उनजो जवाबु सिर्फ़ु लाॻापियल इख़्तियारियूं ई ॾेई सघनि थियूं, पर हू वाज़े करणु चाहे थी त तरक़ी पज़ीर मुल्कनि ते कर्ज़नि जो जेको वॾो हिसो आहे अहिड़े वापार कर्ज़दार ऐं इदारनि जो आहे जिन ते मग़रबी मुल्कनि जो असरु आहे। अमेरिका जो नालो वठण खां सवाइ चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इहो बि चयो हुयो त हिकु तरक़ी याफ़्ता मुल्क जी सख़्तु माली ऐं मुआशी पॉलिसियुनि जा असर पाकिस्तान ऐं उन जहिड़े तरक़ी पज़ीर मुल्कनि ते पइजी रहियो आहे। हिननि जो उहो बि चवणु हुयो त चीन सभिनी धुरियुनि खां इहो मुतालबो करे थो त पाकिस्तान जी मुआशी ऐं समाजी इस्तेहकाम लाइ तइमीरी किरदारु अदा कयो वञे ऐं पाकिस्तान डिफॉल्टर न थींदो। इसाक डार नाणे वारे वज़ीर इसाक डार जो इहो चवणु हुयो त पाकिस्तान मुखालिफ़ अनासिर जेके आहिनि उहे ग़लति अफ़वाह पखिड़े रहिया आहिनि ऐं पाकिस्तान डिफॉल्टर न थींदो।
जेको न रुगो सरासर कूड़ आहे पर हक़ीक़तनि जे बि उबतड़ आहे। सागदार जो इहो बि चवणो हो त समूरियूं पढ़ी कर्ज़ ॾींदड़ जेके अदायगी बावजूदि स्टेट बैंक जा जेके पढ़ी मटा सटा जा ज़ख़ीरा आहिनि 4 हफ़्ता अॻु जी सितह खां लॻभॻि $1 अरब खां वधीक आहिनि। नाणे वारे वज़ीर इहो बि चयो त IMF सां जेको पाकिस्तान जूं ॻाल्हियूं मुकमल थियण लाइ वञी रहियूं आहिनि ऐं इहा उमेदु आहे त आलमी मालियाती फंड जेको आहे उहो कारोबार वधाइण में मुंझारनि जो शिकार थी वेंदो, जंहिंजो मतिलबु आहे त जॾहिं सीड़पकारी न थींदी त कारोबार में बि अॻिते हली रुखनो जेको रुख पवंदो। उहो मतिलबु त जॾहिं सीड़पकारी न थींदी त कारोबार कीअं वधंदो अॻिते ऐं रोज़गार कीअं थींदो। नाणे वारे वज़ीर जो इहो बि चवणो हो त IMF सां पाकिस्तान जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे मुकमल थियण जे वेझो पहुची वियूं आहिनि ऐं उमेदु आहे त आलमी जेकी मालियाती फंड आहे उन सां स्टाफ लेवल जे मुआदे खे ईंदड़ हफ़्ते ताईं हतमी शिकल ॾिनी वेंदी ऐं सागदार इहा दावा बि कई हुई त समूरा मुआशी इशारा सही रुख में हली रहिया आहिनि। पाकिस्तान डिफॉल्टर न थींदो ऐं अवाम जेको उफ़ा आहिनि उन्हनि ते उहो ध्यानु न ॾिए। पर असां इहो ॾिठो आहे त जॾहिं डॉलर जी क़ीमत में इज़ाफ़ो थिए थो या पाकिस्तान जी शरह जेका 7% जेका घटिताई थी वई आहे, इन सां जेको हाणे नवां मुआदा थींदा नवनि मुआदनि ते जेको सो पाकिस्तान जी मुइशत ते वॾो असरु पवंदो ऐं माण्हू जेको सो वधीक इन जेके महांगाई आहे उन महांगाई खे मुंहुं ॾींदो ऐं इन सां जॾहिं व्याज जी शरह जेको 20% ताईं वधी वई आहे ऐं व्याज जी शरह जॾहिं 20% वधी आहे त उन इज़ाफ़े खां पोइ जेको आहे सो जेके वठंदड़ आहिनि व्याज वठंदड़ उहे उन व्याज वधीक भरींदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनजो सॼो जेको व्याज जो असरु आहे उहो ग़रीब अवाम ते पवंदो ऐं जेके मुआशी हालतूं आहिनि पाकिस्तान जूं उहे अॻे ई कमज़ोर आहिनि ऐं उन हालतुनि खां पोइ असां इहो ॾिसूं पिया त जेको रोज़ बरोज़ जेका आहे सो महांगाई वधंदी पई वञे, डॉलर जी क़ीमत चढ़ंदी पई वञे, पाकिस्तान में जेको उनजो आहे सो उनजी शरह घटि थींदी पई वञे त इन सां सॼी सूरत हाल सां जेको सो इलाही मुआशत ते असरु पइजी सघनि था। सोलंकी साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे तज़िया निगाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त IMF सां मुआदे में देरि थियण सबबि पाकिस्तानी रुपए जी क़दर में घटिताई अची वई आहे ऐं व्याज जी शरह में 20% इज़ाफ़ो कयो वियो आहे। उन सां महांगाई में इज़ाफ़ो थींदो ऐं अवाम वधीक महांगाई खे मुंहुं ॾींदो। उन सां ई पंहिंजी मेज़बान सादिया अब्बासी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं के नए इशू सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।